नौशहर फ़िरोज़ जे तारीख़ी शहर हालाणी में गुज़रंदड़ क़ौमी शहरा इंतज़ामिया की बेध्यानी सबब अवाम ऐं शहरियुनि लाइ अज़ाब बणिजी वियो। रोड मुख़्तलिफ़ हंधनि तां उखड़ी वियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे शफ़ीक़ कुरैशी। नौशहर फ़िरोज़ ज़िले के तारीख़ी शहर हालाणी में गुज़रंदड़ क़ौमी शहरा इंतज़ामिया की बेध्यानी सबब अवाम ऐं शहरियुनि लाइ अज़ाब बणिजी वियो आहे। रोड जो डाउन ट्रैक मुख़्तलिफ़ हंधनि तां उखड़ी खॾनि जी सूरत अख़्तियार करे विया, जंहिंजे करे हेवी ट्रैफ़िक जाम थी वञे थो ऐं ट्रालनि ट्रकनि जूं डिघियूं कतारूं लॻी वञनि थियूं, जंहिंजे करे हादसात मामूल बणियल आहिनि। रोड उखड़नि ऐं हेवी ट्रैफ़िक गुज़रण सबब उथंदड़ धज़ ऐं धूड़ शहरियुनि ऐं दुकानदारनि खे साह जी बीमारियुनि में मुब्तला करे छॾियो आहे। इन हवाले सां हालाणी जे शहरियुनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त क़ौमी शहर आहे पंजाब खां वठी कराचीअ ताईं गाॾियूं अची वञी रहियूं आहिनि, पर तव्हां नौशहर फ़िरोज़ ज़िले खां रसूलाबाद ताईं हज़ार रुपया करोड़ रुपया टोल टैक्स वसूल कनि था। उन टोल टैक्स वसूल करण जे बाद बि तव्हां हीअ क़ौमी शहर जी हालत ॾिसी सघो था त तमामु घणी मुसाफ़िरनि खे तंगी महसूस थी रही आहे। पर उन खां बाद मुसाफ़िरनि खां बिना बि जेके दुकान आहिनि, जेके माण्हू कारोबार नेशनल हाईवे ते करे रहिया आहिनि, उन्हनि खे बि तमामु घणी तंगी महसूस थी थिए। हे जेके लखे रुपया टोल टैक्स आहे, ही काॾे थो वञे? वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे नेशनल हाईवे सां। हे खॾा पइजी विया आहिनि, जेकी तेकी रुगो गाॾी अचे थी, गाॾी खॾनि में लही ख़राब थी वञे। महिरबानी करे असांजी अपील आहे त हिन रोड खे तयारु कयो वञे। हे थोरा टुकड़ा ठाहे सदाईं जुगाड़ करे हलिया था वञनि। सदाईं वरी 2 महीना मस था गुज़रनि, वरी उहा हालत लॻी पई आहे। माण्हू तमामु बीमार थी पिया आहिनि न धूड़ जे करे। असां इहा अपील था कयूं वॾनि खे त महिरबानी करे हिन रोड जो कुझु कयो वञे। ही रोड नेशनल हाईवे हालाणी आहे। ही रोड वाहिद रोड आहे जेको पूरे पाकिस्तान खे कराची सां मिलाए थो। ऐं असांजी जेको आहे सो बदनसीबी आहे, चवां त नौशहर फ़िरोज़ ज़िले में 2 टूल प्लाज़ा आहिनि, हिकिड़ो कंडियारे में, ॿियो मोरो में। एतिरी कुझु रक़म अचण जे बावजूद बि ही नेशनल हाईवे जी मरमत अहिड़े नमूने सां कई थी वञे, जेकॾहिं कोई माण्हू रोड ते छिनकार करे थो त का गाॾी अचे थी त उहे पथर निकिरी था अचनि। असांजी आला अख़्तियारनि सां इहा गुज़ारिश आहे त महिरबानी करे हिन रोड खे चङे नमूने सां ठाहिरायो वञे त जीअं हादसा थिया या गाॾियुनि जा एक्सीडेंट वग़ैरह थिया उहे घटि थी सघनि ऐं अचण वञण में सहूलियत थी वञे। हिननि वधीक चयो त नौशहर फ़िरोज़ ज़िले में 2 टूल प्लाज़ा हुजण ऐं क़ौमी शहर तां लखे रुपया रोज़ानो टूल टैक्स जी मत में ओगाड़नि बावजूद नेशनल हाईवे मोरो खां वेंदे रसूलाबाद ताईं मुख़्तलिफ़ हंधनि तां टुटल आहे। हिननि नेशनल हाईवे अथॉरिटी ऐं लाॻापियल इंतज़ामिया खे अपील कई त जल्द अज़ जल्द नेशनल हाईवे जी मुरम्मत कराए ॾिनी वञे त जीअं आवाम सुख जो साह खणे। कैमरामैन ज़ीशान रिन सां गॾु शफ़ीक़ कुरैशी, आवाज़ न्यूज़ हालाणी।